मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु 19 अप्रैल 2018 ख़मीस जो ॾींहुं आहे। अॼु जूं अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे अवां जो पंहिंजो मेज़बान फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अॼु जे अहम ख़बरुनि ते नज़र विझंदा हलूं। अहम ख़बर आहे त गैर मुल्की पनाहगीरनि खे क़ौमी सुञाणप कार्ड जारी करण ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटीअ जे सॾ ते नादरा मेगा सेंटर अॻियां ॿिए ॾींहुं बुख हड़ताल ऐं एहतिजाज जारी रहियो। एहतिजाज में क़ौम परस्त अॻुवाणनि ऐं कारकुननि, सिविल सोसाइटी ऐं शागिर्दनि बि शिरकत कई। नादरा जे 3 रुकनी वफ़द एक्शन कमेटी अॻुवान सां ॻाल्हियूं कयूं। एक्शन कमेटी ब्लॉक थियल 3.5 लख कार्डनि खे नारा रजिस्टर्ड करण, पाकिस्तान शहरियत एक्ट तहत अमल ऐं गैर मुल्कियुनि खे क़ौमी सुञाणप कार्ड कंहिं बि सूरत में जारी न करण जा मुतालबा रखी छॾिया। नादरा वफ़द मुतालबा हेडक्वार्टर ताईं पहुचाइण ऐं सुभाणे ताईं जवाब ॾियण जी ख़ातिरी कराई। एक्शन कमेटी अॻुवान अॼु शाम जो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उन हवाले सां काल सिंध एक्शन कमेटीअ जे सॾ ते ॿिए ॾींहुं बि गैर मुल्की पनाहगीरनि खे क़ौमी सुञाणप कार्ड ठाहे ॾियण वारी पॉलिसीअ ख़िलाफ़ SUP अॻुवान सैयद ज़ैन शाह, अवामी जमहूरी पार्टीअ जे एडवोकेट अमानुल्ला शेख, हरीफ़ चांडियो, जसकम जे डॉक्टर नियाज़ कालानी, रियाज़ चांडियो, नवाज़ लीग MPA हाजी शफ़ी मोहम्मद जामोट, जसकम आरिसर ग्रुप जे अमीर आज़ाद पंवर, थैंकर फोरम जे नूर अहमद मेमन, रमज़ान मेमन ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में डिफेंस फेज़ 1 जे मेन कोरंगी रोड ते क़ाइमु थियल नादरा जे मेगा सेंटर अॻियां बुख हड़ताल जारी रखी वई। बुख हड़ताल में मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जसकम, जसम, SUP, अवामी जमहूरी पार्टी, जसकप, सिंध सागर पार्टी, नेशनल पार्टी समेत सिविल सोसाइटीअ जे कारकुननि ऐं शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि पारां वॾे अंग में शिरकत करे धारियुनि खे शनाख्ती कार्ड ॾियण वारे नादरा जी पॉलिसी खे रद्द करे छॾियो। जॾहिं त लगातार 2 ॾींहनि जी बुख हड़ताल सबबि 5 कारकुननि जी हालत ख़राब थी वई, जिन खे तिबी इमदाद ॾिनी वई। सभई कारकुन समूरो ॾींहुं नादरा सेंटर अॻियां धारियुनि खे सुञाणप कार्ड ॾियण ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा रहिया, जॾहिं त क़ौमी गीत कारकुननि खे जोश में आणींदा रहिया। होॾां राति नादरा जे मैनेजर ऑपरेशन कर्नल रिटायर सोहिल अहमद ऐं काशिफ हुसैन जी अॻुवाणीअ में वफ़द सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाननि वटि पहुची ॻाल्हियूं कयूं ऐं कमेटीअ जा मुतालबा ॿुधाया। एक्शन कमेटीअ तरफ़ां ब्लॉक थियल 3.5 लख कार्डनि खे नारा में रजिस्टर्ड करण, सिंध में रहंदड़ गैर कानूनी तौर कंहिं बि गैर मुल्कीअ खे क़ौमी सुञाणप कार्ड न ठाहे ॾियण, पाकिस्तानी शहरियत लाइ पाकिस्तान शहरियत एक्ट तहत एक्ट ते अमल करण
ऐं सुप्रीम कोर्ट जे 1997 वारे फ़ैसिले ते अमल करण समेत ॿिया मुतालबा वफ़द आॾो रखिया, जंहिं ते वफ़द चयो त असां वटि मुतालबा तस्लीम करण जो इख़्तियार न आहे, तव्हांजा मुतालबा आला इख़्तियारनि ताईं पहुचाईंदासीं ऐं उन हवाले सां अॼु तव्हांखे सुठी मोट ॾिनी वेंदी। होॾां उन हवाले सां मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह चयो त नादरा वफ़द खे पंहिंजे मुतालबनि खां आगाह कयो आहे। असां चाहियूं था त ब्लॉक थियल 3.5 लख कार्ड नारा में दाख़िल कया वञनि ऐं नादरा जे आला इख़्तियारनि पारां पंहिंजे अमले खे जेको लेटर लिखी हिदायत कई आहे त कार्ड ठाहिराइण लाइ ईंदड़ बंगालियुनि खां गैर ज़रूरी सवाल न कया वञनि। अहिड़ो लेटर जल्द वापसि वरितो वञे त हिन चयो त असां खां नादरा वफ़द अॼु मंझंदि ताईं मोहलत वरिती आहे। जेकॾहिं 3 वॻे ताईं को जवाबु न मिलियो त असां 4 वॻे प्रेस कॉन्फ्रेंस करे वधीक हिकमत अमलीअ जो ऐलान कंदासीं। कराची मां बि असां वटि अहम ख़बर आहे त वकीलनि जे अगवा जो मामिलो उथारण ते मंज़ूर वसाइण खे कावड़ अची वई। फे लीग ते भत्तेखोरीअ जा इल्ज़ाम लॻाया विया। उन हवाले सां काल फंक्शनल लीग जे नुसरत सहर अब्बासी पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाईंदे काज़ी अहमद वटां अगवा थियल 2 वकीलनि इमरान पठान ऐं जैफर अली शाह जो मामिलो उथारींदे चयो त हिकु भेरो ॿीहर अगवाउनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। हाणे माण्हुनि जा केस विढ़ंदड़ वकील महफ़ूज़ न आहिनि। जेकॾहिं इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहियो त हिते केर बि पाण खे महफ़ूज़ न सम्झंदो। हिन वधीक चयो त सिंध हुकूमत अमुन जूं दवाऊं करे थी, पर ॿुधायो वञे त उन्हनि वकीलनि जी बाज़ियाबीअ लाइ कहिड़ा क़दम खया पिया वञनि। उन जो जवाबु ॾियण लाइ कानून वारो वज़ीर ज़ियाउल हसन लंजार उथियो त मंज़ूर वसाइण बि उथियो ऐं चयो त उन जो आऊं जवाबु ॾींदुसि। नुसरत अब्बास चयो त तव्हां कहिड़ी हैसियत में जवाबु ॾींदा, तव्हांजो मसइलो न आहे। उन दौरान ज़ियाउल लंजार बि मंज़ूर वसाइण खे चयो त हू हरूभरू ईअं न करियो। कानून वारे वज़ीर जवाबु ॾींदे चयो त वकीलनि जे अगवा जो हुकूमत नोटिस वरितो आहे, लाॻापियल SSP IG पुलिस सां ॻाल्हायो आहे। हिन वधीक चयो त बार काउंसिल सां असां लहविचड़ में आहियूं। वकीलनि जी बाज़ियाबीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि। जवाबु बावजूदि मंज़ूर वसाइण उथियो ऐं डिप्टी स्पीकर खेसि ॻाल्हाइण जी इजाज़त बि ॾेई छॾी। मंज़ूर वसाइण पहिरियां दावा कई त इहे अगवा थियल 2 वकील PP जा आहिनि, पर खेसि वकीलनि जा नाला बि यादि न हुआ। उन सां गॾु हिन फे लीग ते इल्ज़ाम मन जी शुरूआति कंदे चयो त हिननि जो मुतहद लंडन वारो तरीक़ेकार आहे, पर असां उहो तरीक़ेकार हलणु न ॾींदासीं। जंहिं ते नुसरत ऐं फे लीग जा ॿिया MPAs उथी बीह रहिया ऐं मंज़ूर वसाइण ख़िलाफ़ गोड़ शुरू करे ॾिनो, पर मंज़ूर वसाइण उते ई बस न कई। हिन उहो बि चयो त चूंडुनि में हिननि खे धांधली करणु न ॾींदासीं। ही हिते जेको कुझु ॻाल्हाइनि था रुगो मीडिया जो ध्यानु छिकाइण लाइ कनि था। हिननि मथनि भत्तेखोरीअ जा बि इल्ज़ाम हया। अहम ख़बर आहे त सिंध असेंबली टेस्ट पास कंदड़ उस्तादनि खे पको करण जो बिल ॿीहर मंज़ूर करे वरितो आहे। गवर्नर तरफ़ां एतिराज़ लॻाए वापसि कयल NTS ऐं सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास उस्तादनि खे पको करण जो बिल ॿीहर सिंध असेंबलीअ में पेश ईवान मंज़ूर करे छॾियो आहे। उस्तादनि खे बदिली न करण वारे गवर्नर जी तजवीज़ रद्द मुस्तक़बिल थियण खां पोइ हीअ उस्ताद बि सिविल सर्वेंट रूल्स जे दायरे में ईंदा। खेनि मिलियल रिआयत खसे नथा सघूं। सिंध स्पोर्ट्स बोर्ड तरमीमी बिल 2018 बि पास थी वियो। बोर्ड जी चेयरमैनशिप गवर्नर खां वॾे वज़ीर खे मुंतकिल थी वई। 2 MPAs बि बोर्ड में मेंबर तौरु शामिल हूंदा। अहम ख़बर आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान सेनेट इलेक्शन में वोट विकिरो कंदड़ 20 पार्टी मेंबरनि खे पार्टीअ मां कढण जो ऐलान कंदे शोकास नोटिस जारी करे छॾिया आहिनि। उन सिलसिले में काल इस्लामाबाद जे बनी गाला वारे रिहाइशगाह ते PTI जे चेयरमैन इमरान ख़ान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सेनेट चूंडुनि में गुज़िरियल 30-40 सालनि खां असेंबली मेंबरनि पंहिंजो ज़मीर विकिरो कयो आहे। हिन चयो त सेनेट मुल्क जो अहम तरीन इदारो आहे, पर उन लाइ बि ज़मीर विकिरो कयो वियो। सेनेट में वोट ख़रीद करण ऐं विकिरो करण ते कॾहिं बि को एक्शन न वरितो वियो आहे, पर PTI पहिरियों भेरो पंहिंजे वोट विकिरो कंदड़ मेंबरनि ख़िलाफ़ एक्शन खणण जो फ़ैसिलो कयो आहे। हिन चयो त पार्टी जे जिन मेंबरनि
मथां इल्ज़ाम आहे उन्हनि मुतालिक़ मुकमल तहक़ीक़ात कई आहे। वज़ीर आज़म सेनेट इलेक्शन मुतालिक़ जेको बयानु ॾिनो उन ते अफ़सोस थियो, पर छा उनखे इहा ख़बर न हुई त हिते 30 सालनि खां ईअं थींदो पियो अचे, पोइ बि को बि एक्शन न खंयो वियो आहे। हिन चयो त KPK में असांजा 60 मेंबर आहिनि, पर मुकमल तौरु जांच में पतो पियो आहे त 20 मेंबरनि पंहिंजो वोट विकिरो कयो आहे ऐं उहे सेनेट में मेंबर कामयाबु थिया जिन मुतालिक़ तसवुर बि न पे कयो वियो। हिन चयो त असांजे मेंबरनि खे 4-4 करोड़ जी ऑफर थी, पर उन ते जेके मेंबर विकिरो न थिया उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयां थो। हिन चयो त जिन मेंबरनि वोट विकिरो कयो ऐं वोटरनि खे नुक़सानु पहुचायो उन तहत उन्हनि खे शौकाज़ नोटिस जारी कयूं पिया। जेकॾहिं उन्हनि माण्हुनि शौकाज़ नोटिस जो जवाबु न ॾिनो त उन्हनि खे न सिर्फ़ु पार्टीअ मां कढंदासीं, पर उन्हनि जा नाला नेब खे बि मोकिलींदासीं। हिन चयो त इहा इज़त असां वोटरनि खे ॾेई रहिया आहियूं। हिन भेरे चूंडुनि में कंहिंखे टिकेट विकिरो थियणु न ॾींदुसि। हिन चयो त जेकॾहिं टिकेट ॾियण लाइ को पैसो घुरी रहियो आहे त मूंखे ॿुधायो वञे, मां उन ख़िलाफ़ कार्रवाई कंदुसि। हिन चयो त हिन भेरे टिकेट मेरिट ते ॾिनियूं वेंदियूं ऐं जेसिताईं मां न चवंदुसि कंहिंखे टिकेट न ॾिनी वेंदी, तंहिं करे पैसा ॾियण सां बि को फ़ाइदो न पहुचंदो। इमरान ख़ान प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वोट विकिरो कंदड़ 20 मेंबरनि जा नाला ज़ाहिर कया, जिन में नरगस अली, दीना नाज़, नगीना बीबी, नसीम अख्तर, सरदार इदरीस, उबैद मारिया, ज़ाहिद दुरानी, अब्दुल हक, कुर्बान खान, अमजद आफरीदी, आरिफ यूसुफ, जावेद नसीम, यासीन खलील, फैसल जमान, समी कुलज़ई, महराज हमायूं, खातून बीबी, बाबर सलीम ऐं वजीहुज़्ज़मान शामिल आहिनि, जिन खे नोटिस जारी कया विया आहिनि। इमरान ख़ान चयो त असां पंहिंजनि माण्हुनि जी जांच कई आहे ऐं असांखे इहा बि ख़बर आहे त ॿियनि कहिड़ियुनि पार्टियुनि जे माण्हुनि वोट विकिरो कया आहिनि, पर इंतज़ारु कयूं था त ॿियूं पार्टियूं बि असां जीअं कार्रवाई कनि। जेकॾहिं उन्हनि पार्टियुनि कार्रवाई न कई त असां उन्हनि माण्हुनि जा नाला जारी कंदासीं। इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ जे मुल्क खां ॿाहिरि वञण वारे मामले ते चयो त नवाज़ शरीफ़ जे मुल्क खां ॿाहिरि वञण वारे फ़ैसिले ते तहफ़ुज़ात आहिनि। हिन जे ॿाहिरि वञण करे उन जे केसनि जो फ़ैसिलो न अची सघंदो। हिन चयो त नवाज़ शरीफ़ जवाबु ॾियण बजाए इदारनि ते हमला करे रहियो आहे। इहा करप्शन जी यूनियन आहे जेका जमहूरियत पुठियां लिकी रही आहे। हिन चयो त हुकूमत मनी लॉन्ड्रिंग में मुलवस नवाज़ शरीफ़ खे बचाए रही आहे, छो त उन सां गॾु वेठलनि खे ख़ौफ़ आहे त सुभाणे उन्हनि जो नंबर अचिणो आहे। हिन चयो त चूंड सुधारा कमेटी में सेनेट चूंडुनि जो तरीक़ो तब्दील करण जी तजवीज़ ॾिनी, पर इहा रद्द कई वई। हिकु सवाल जे जवाब में हिन चयो त ॾखण पंजाब में सूबे जे क़याम जे मुतालबे जी मुकमल हिमायत कयूं था। ॾखण पंजाब जे नाराज़ मेंबरनि सां मुलाक़ात बि थी चुकी आहे। हू या त PTI जे टिकेट ते विढ़ंदा या पंहिंजो उमेदवार बीहारींदा, उन्हनि जी मर्ज़ी आहे। कराचीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त नादिर मक्सीअ तरफ़ां कराची में क़तल थियल ॿारड़ी राबिया जा क़ातिल जल्द गिरफ़्तार करण जी घुर कई वई आहे। नादिर मक्सी चिताव ॾिनो आहे त असुल जवाबदार गिरफ़्तार न थिया त मामिलो ख़राब थी सघे थो। उन हवाले सां काल सिंध असेंबली जे इजलास में PB सां लाॻापियल MPA नादिर मक्सी काल पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाईंदे चयो त औरंगी टाउन मां जेका ॿारड़ी अगवा ऐं ज़्यादतीअ बैदि क़तल थी आहे ऐं उन जे रद्द अमल में जिन एहतिजाज कयो आहे उहे मुंहिंजे क़बीले जा माण्हू आहिनि। हिन चिताव ॾींदे वधीक चयो त जेकॾहिं जवाबदार फौरी तौरु गिरफ़्तार न थिया त मामिलो वधीक ख़राब थी सघे थो, छाकाणि त हिन महिल ताईं उन्हनि खे आऊं रोकियो वेठो आहियां ऐं ईअं न थिए जो हूअ मुंहिंजे हथनि मां बि निकिरी वञनि ऐं पाण ई जवाबदार ॻोल्हीनि। मूंखे इतला मिलिया आहिनि त हू पाण बि जवाबदारनि खे ॻोल्हे रहिया आहिनि। हिन चयो त जेके माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि उहे असुल जवाबदार न आहिनि। पुलिस असुल जवाबदार गिरफ़्तार करे MPA जे फैसल सब्ज़वारीअ चयो त फ़िक्रमंदीअ जी ॻाल्हि आहे त पुलिस बेगुनाहुनि खे गिरफ़्तार करे जवाबदार पई ॼाणाए। ज़िले ओलह में
पुलिस अॻु बि केतिरा ई भेरा मुज़ाहिरो कंदड़नि ते फायरिंग करे चुकी आहे। हिन मुतालबो कयो त मामले जी जांच कंहिं ईमानदार ऑफिसर खां जांच कराई वञे। ईअं न थिए जो राव अनवार जहिड़ी जांच हुजे। इरम अज़ीम चयो त ॿारड़ीअ जे ख़ानदान जो उहो बि चवणु आहे त हिननि जी ज़ाती दुश्मनी बि आहे। माण्हू पुलिस ते अची हमिलो कनि ऐं केरु चए त इहे असांजा माण्हू आहिनि, उहो अमल बि ग़लति आहे। डिप्टी स्पीकर शैला रज़ा चयो त सभ खां घणा पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। मेट्रोल मां मनसूबाबंदी सां माण्हुनि अची सभु कुझु कयो, इहो चवणु ग़लति आहे त पुलिस कुझु न पई करे। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में अगवा खां पोइ बेदर्दीअ सां क़तल कयल ॿारड़ी राबिया जे वारसनि सां तज़ियत लाइ सूबाई घरू वज़ीर सोहेल अनवर सियाल संदुन घर औरंगी पहुची वियो, जॾहिं त ॿारड़ीअ जे क़तल ऐं मुबैना ज़्यादतीअ ते एहतजाज दौरान विगोड़ कंदे पकड़ियल 6 ॼणनि ख़िलाफ़ पुलिस दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो, जॾहिं त केस में गिरफ़्तार 2 नामुज़द जवाबदारनि खे मंघू पीर पुलिस मक़ामी अदालत में पेश करे 7 ॾींहनि जो रिमांड वठी वरितो आहे। तफ़सील मूजिबि कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में अगवा बैदि क़तल थियल ॿारड़ीअ जे केस में गिरफ़्तार 2 जवाबदारनि रहीम ऐं फज़ल खे मंघो पीर पुलिस मक़ामी अदालत में पेश करे ॿारड़ीअ जे क़तल केस में 7 ॾींहनि जो रिमांड हासिल करे वरितो आहे। जांच पुलिस मूजिबि जवाबदारनि खां अॼु जांच शुरू कई वेंदी। मंघो पीर पुलिस मूजिबि जवाबदारनि खे नामुज़ कंदड़ फरियादी ॼाणायो आहे त जवाबदारनि सां ख़ानदानी ताल्लुक़ आहे ऐं अॻु में हिक ॿिए खे संग ॾिनल आहिनि, पर हिन वक़्तु उन्हनि सां हिकु संग ते इख़्तिलाफ़ हलंदड़ हो जेको दुश्मनीअ ताईं पहुची वियो ऐं जवाबदारनि उन दुश्मनीअ जे नतीजे में ॿारड़ीअ खे क़तल कयो आहे। पुलिस मूजिबि जवाबदारनि अञा ताईं क़तल जो एतिराफ़ न कयो आहे। ॿिए पासे सूबाई घरू वज़ीर सोहेल अनवर सियाल एडिशनल IG कराची SP औरंगीअ सां गॾु मक़तूल जे वारसनि वटि तज़ियत लाइ पहुतो। हिन उन मौक़े ते वारसनि खे पक ॾियारी त केस में नामुज़द समूरा जवाबदार पकड़िया वेंदा ऐं खेनि जोगी सज़ा ईंदी। हिन चयो त जेकॾहिं पुलिस जी अॻिराई साबित थी त पुलिस ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। हिन PTI जो नालो खणण खां सवाइ चयो त ॿारड़ीअ जे क़तल जे वाक़े ते सियासत करणु न घुर्जे। लाश ते सियासत करणु किथां जी इंसानियत आहे। हिन चयो त वारिस ऐं पुलिस लाश खणी दफ़नाइण लाइ तयारु हुआ, पर गुज़िरियल ॾींहुं लाश ते सियासत कई वई ऐं लाश रखी धरणो हयो वियो, जंहिं करे ॿारड़ीअ जो पीउ बि परेशान थियो। ॿारड़ी राबिया जे क़तल बैदि एहतजाज खां काल औरंगी टाउन जे पीर आबाद पुलिस 6 ॼणनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। SHO पीर आबाद उर्स राजड़ जी फरियाद में दाख़िल FIR में विगोड़ कारोबार ऐं मिल्कियतनि ते हमले, पुलिस सां चक्रियन ऐं ख़ौफ़ हिरास पखेड़ण जे कलम सां गॾोगॾु दहशतगर्दी एक्ट 7ATA बि दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि उन केस में अञा मफ़रूर जवाबदार बि आहिनि जिन खे गिरफ़्तार कयो वेंदो। हिकु सवाल जे जवाब में हिन चयो त इलियास जे क़तल जे हवाले सां जेकॾहिं वारसनि बयानु ॾिनो त हिन FIR में कलम लॻी सघे थो, जॾहिं त पीराबाद थाणे जे SIO शब्बीर हुसैन राब्तो करण ते ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि खां जांच कई वेंदी, संदन ॿियनि साथियुनि जी बि ख़बर पइजी वेंदी। FIR में PTI जे मक़ामी माण्हुनि जो ज़िक्र आहे, उन हवाले सां मीडिया ते ज़ाहिर नथो करे सघिजे। अहम सुर्ख़ी आहे त इल्ज़ाम हेठि आयल MPAs जो अदालत वञण जो फ़ैसिलो 3 साल पहिरीं PTI खे अलविदा करे चुको आहियां। इमरान खे जवाब ॾियण जो पाबंद न आहियां, जावेद नसीम। हिन चयो त कूड़ ॻाल्हाइण इमरान जी आदत आहे। हिन ख़िलाफ़ हिकु हक़ इज़त जी दावा दाख़िल कराईंदुसि। मीडिया सां ॻाल्हियूं। इमरान परवेज़ खटक जे करे इल्ज़ाम हणी रहियो आहे। इमरान जे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत में वेंदासीं। फौज़िया बीबी तहरीक इंसाफ़ सां गॾु आहियूं। शौकात जो जवाबु ॾींदुसि। खटक खे ख़बर न आहे त कंहिंखे वोट ॾिनो। अहम सुर्ख़ी आहे त सेनेट इलेक्शन में 1 अरब रुपयनि खां वधीक ॾोकड़ विरहाया विया। 30 मेंबरनि खे डील जे ऑफर थी
15 मेंबरनि वोट जे बदिले पैसा वरिता। PTI, ANP ऐं क़ौमी वतन पार्टी मेंबरनि खे बि रक़म ॾिनी वई। अहम सुर्खी आहे त मॉडल टाउन असान्यो DIG जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी। सुप्रीम कोर्ट जे हुकुम बैदि फुल बेंच क़ाइम। 2 हफ़्तनि में फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। अदालत स्टोर कीपर जावेद ऐं कैमरामैन अज़ीम जो बयान रिकॉर्ड करे वरितो। अहम ख़बर आहे त कसूर में सुप्रीम कोर्ट जे जजनि ऐं अदलिया मुख़ालिफ़ तक़रीर ते मुस्लिम लीग नून जे MNA समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़बर मूजिबि कसूर में एहतिजाजी मुज़ाहिरे दौरान मुस्लिम लीग नून जे मक़ामी क़यादत न रुॻो अदलिया मुख़ालिफ़ चिड़ ॾियारींदड़ तक़रीरूं कयूं पर नाज़िबा नारा पुणाया। अदलिया मुख़ालिफ़ रैलीअ में नून लीग जे MNA वसीम शेख, पंजाब असेंबलीअ जे MPA सफ़दर अंसारी बि शरीक हो, जिन मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि सां गॾिजी गैर मुहज़ब ॿोली इस्तेमालु कई। अदलिया मुख़ालिफ़ रैलीअ जूं ख़बरूं नशर थियण ते पुलिस हरकत में आई। ज़रियनि जो चवणु आहे त बैतुल माल जे चेयरमैन नासिर ख़ान ऐं ज़िले नाइब सदर नून लीग जमील अहमद ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। होॾां राति देर सां पुलिस मुस्लिम लीग नून जे MNA वसीम शेख खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम सुर्खी आहे त सेक्रेटरी बल्दियात जे PS समेत 2 जवाबदार गिरफ़्तार। नेब मकानी खाते वारे सेक्रेटरीअ जे ऑफिस ते छापो हणी संदसि PS रमज़ान सोलंकी खे गिरफ़्तार कयो आहे। सेक्रेटरी ऑफिस मां नेब टीम अहम रिकॉर्ड बि पाण सां खणी वई आहे। अमलदारनि ऐं नेब टीम में चकरियूं बि थियूं। नाज़िमाबाद में नेब जो छापो। DMC वेस्ट में करप्शन जो अहम जवाबदार गिरफ़्तार। 1 करोड़ 80 लख रुपया बि हथ कया विया आहिनि। हैदराबाद में गिरफ़्तार थियल तपेदार ग़ुलाम नबी मल्हा, सर्वेयर ऐं हनीफ़ लालाणीअ जो एहतसाब अदालत मां रिमांड बि वरितो वियो आहे। नेब चेयरमैन चयो आहे त नेब जी ॾोर छिकण वारा अञा को पैदा न आहे थियो। जेकॾहिं नेब जो ॾोरियूं छिकियूं वयूं त ब्रीफ केस खणी हलियो वेंदुसि ऐं ॾोरियूं उते ई रहिजी वेंदियूं। हिन वक़्तु अहिड़ी ताक़त न आहे जेका नेब जूं ॾोरियूं लोॾे सघे। PAC कम ते एतमाद कयो आहे। नवाज़ शरीफ़ खे रोकणु मुंहिंजो कमु न आहे। ख़दशे जी का ॻाल्हि न आहे। इंसानी हमदर्दीअ बि का शइ आहे। हिन चयो त जेकॾहिं कंहिं करप्शन कई आहे त इलेक्शन खां अॻु ऐं पोइ बि गिरफ़्त जोॻो आहे। मीडिया सां ॻाल्हियूं। अहम सुर्खी आहे त इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ चार्ज शीट तयार। तकबंदियुनि वारे कमेटी सिफ़ारिशूं जोड़े छॾियूं आहिनि। ख़ासि कमेटी कमीशन जोड़णु, तरमीम वापसि करणु ऐं तरमीमी ऑर्डिनेंस जारी करण समेत 5 तजवीज़ूं ॾिनियूं। PP ऐं PTI मेंबर इजलास में न आया। इलेक्शन कमीशन कानून जूं भञकड़ियूं कयूं आहिनि। वर्किंग ग्रुप जो मौक़िफ़ो। जमात इस्लामी ऐं MQM JUI ऐं तरमीम वापसि करण ऐं कमीशन जोड़ण वारनि तजवीज़नि सां इतफ़ाक़ न कयो। चूंडूं मुलतवी थियण जो डपु ॾेई असांखां जल्दबाज़ीअ में आइनी तरमीम मंज़ूर कराई वई आहे। कन्वेनर दानियाल अज़ीज़। अहम सुर्खी आहे त फैसल रज़ा आबदीअ खे ईंदड़ शुनवाई ते पकड़े पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट में अदलिया ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते तौहीन अदालत जी शुनवाई थी। चैनल जे वकील चयो आहे त मुआज़रत कई आहे। एंकर खे बि फ़ारिग़ करे छॾियो आहे। चीफ जस्टिस चयो आहे त छा ईअं माफ़ी थींदी आहे? असां माफ़ी क़बूल नथा कयूं। अहम सुर्खी आहे त PP चूंडनि लाइ उमेदवारनि खां दरख़्वास्तूं तलब करे वरितियूं आहिनि। सूबाई ऐं क़ौमी असेंबली उमेदवारनि खां 3 मई ताईं दरख़्वास्तूं घुरायूं वयूं। दरख़्वास्तुनि सां गॾु PP पार्लियामेंट्रीन जे नाले 30,000 जो बैंक ड्राफ्ट लाज़मी आहे। ब्लॉक 1 में वाक़े हिकु निजी स्कूल जी इमारत वेझो ख़ाली प्लाट ते केतिरनि ई सालनि खां पोरियत पंहिंजो झुगियूं क़ाइमु करे वेठल आहिनि। इहो प्लाट कंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे। झुगियुनि में रहंदड़ मर्द तोड़े औरतूं पोरियो कंदा आहिनि। काल मंझंदि 2:45 वॻे ओचितो झुगियुनि में बाहि भड़की उथी, जंहिं तुर्त ई आस पास जे ॿियनि झुगियुनि खे वकोड़े वरितो। बाहि सबबि झुगियुनि में रहंदड़ औरतुनि
ऐं ॿारनि में ख़ौफ़ वारी सूरत थी वई ऐं हूअ रड़ियूं कंदे घरनि मां ॿाहिरि निकिरी आया त केतिरा ई माण्हू पंहिंजो सामान ऐं ॿार बचाइण लाइ वाझाईंदा रहिया ऐं पंहिंजी मदद पाण कंदा रहिया। उन दौरान बाहि जे इतला ते फायर ब्रिगेड जूं गाॾियूं पहुतियूं, पर उन वक़्त ताईं बाहि शिदत इख़्तियार करे वरिती हुई ऐं रहवासियुनि जा 3 ॿार गुम हुआ, जंहिं करे रोज़ राड़ो मतलो। फायर ब्रिगेड ऐं पुलिस मौक़े ते पहुची इलाइक़े वासियुनि खे पासीरो करे बाहि विसाइण शुरू कई ऐं अढाई कलाकनि ताईं बाहि विसाइण वारे अमल खां पोइ मौक़े जी जांच कई त 2 ॿारनि जा लाश हथाया, जेके बाहि में सड़ी ऐं साह घुटजण सबबु फ़ौत थिया, जिन जी सुञाणप राशिद पुट मोहम्मद अली ऐं 3 सालनि जे यूसुफ पुट नाज़िक जे नाले सां थी, जॾहिं त मौक़े ते ॿिए कंहिं जे मौत जी तस्दीक न थी। फायर ब्रिगेड बाहि विसाए हलियो वियो ऐं हद जे गुलिस्तान जोहर पुलिस मौक़े ते मुआइने ऐं वारसनि जे बयान जी बुनियाद ते 174 जी कार्रवाई करे पुलिस कार्रवाई मुकमल ॼाणाए छॾी ऐं वाक़े खे इतफ़ाक़ी करार ॾेई छॾियो। फायर ब्रिगेड मूजिबि बाहि लॻण जो कारण मालूम न थियो आहे। इलाइक़े वासियुनि मूजिबि जंहिं वक़्तु बाहि लॻी उन वक़्तु औरतूं ऐं ॿार झुगियुनि में मौजूदु हुआ। ओचितो 1 खां वधीक झुगियुनि खे बाहि लॻी आहे, जेका रद पचाव दौरान हिकु ई वक़्तु लॻण मुमकिन न आहे। ॿिए पासे हद जे SHO नुसरत शेख राब्तो करण ते दावा कई त बाहि वारो वाक़ियो इतफ़ाक़ी हो, जंहिंमें 2 ॿार फ़ौत थिया आहिनि ऐं 3 जो को ज़िक्र न आहे ऐं न ई को गुम आहे। हिन हिकु सवाल जे जवाब में चयो त इहो प्लाट सरकारी न पर हिकु शख़्स जे निजी मिल्कियत आहे, जंहिंखे बाउंड्री वाल ॾिनल आहे, जंहिंमें हिननि पंहिंजी तौर ते झुगियूं क़ाइमु करे वरितियूं हुयूं। हिन चयो त पुलिस प्लाट मालिक खां पुछणु उन करे ज़रूरी न आहे सम्झो त उहो हादिसो हो, कंहिं बाहि ॾिनी न आहे। ॿिए पासे उन वाक़े ते घरू वज़ीर सोहेल अनवर सियाल बि नोटिस वठण जे बावजूदि उन जी जांच जो हुकुम ॾियण बदिरां SSP ईस्ट खे हिदायत कई आहे त वाक़े जे मुतासिरनि जी बहालीअ लाइ क़दम खयां वञनि। सकरमाम असां वटि अहम ख़बर आहे त चूंडुनि में पीपल्स पार्टीअ जे मुक़ाबले लाइ सखर में फंक्शन लीग ऐं MQM ऐं JUI इतिहाद जोड़े वरितो आहे। आम चूंडुनि में इतिहाद जे सिलसिले में फंक्शनल जे ज़िले सदर एडवोकेट शफ़क़त शाह जी ऑफिस में हिकु अहम गॾिजाणी थी, जंहिंमें गुज़िरियल आम चूंडुनि में ख़ुर्शीद शाह जे मुक़ाबले में 54,000 वोट खणंदड़ फंक्शनल लीग जे उम्मीदवार फ़कीर इनायत बुरड़ो, JUI अॻवान मौलाना मोहम्मद साले इंढण, मौलाना सऊद अफ़ज़ल हालेजवी, MQM पाकिस्तान जे डिस्ट्रिक्ट ऑर्गेनाइज़र एडवोकेट सिराज अहमद ख़ान ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणीअ में सखर शहर समेत ज़िले जे बुनियादी अवामी मसइलनि ऐं ईंदड़ आम चूंडुनि बाबति गौर वीचार बैदि टिनी पार्टियुनि चूंडुनि में पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ इतिहाद पिणु जोड़े वरितो। मीडिया सां ॻाल्हाईंदे फ़कीर इनायत बुरड़ो चयो त गॾिजाणी में टिनी पार्टियुनि पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ चूंड इतिहाद जोड़े वरितो आहे, जंहिंजो बाज़ाब्ता ऐलान कुझु ॾींहंनि अंदरि ॿियनि पीपल्स पार्टी जे मुख़ालिफ़ धुरियुनि खे गॾाए कयो वेंदो। हिन चयो त इहो चूंड इतिहाद सखर ज़िले ताईं हूंदो, जॾहिं त इतिहाद में शामिल पार्टियूं मुख़्तलिफ़ तकनि ते सीट एडजस्टमेंट कंदियूं। MQM अॻवान एडवोकेट सिराजुल हक़ जो चवणु हो त गॾिजाणीअ में चूंड सियासी इतिहाद जोड़ण जो गॾियल फ़ैसिलो कयो वियो। टिनी पार्टियुनि ज़िले अंदरि ॿियनि पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ सियासी पार्टियुनि सां पिणु इतिहाद बाबति ॻाल्हायो वेंदो। हिन चयो त इतिहाद अञा ताईं सीट एडजस्टमेंट जो फ़ैसिलो न आहे थियो, जॾहिं त JUI अॻवान मौलाना साले इंढण ॿुधायो त फंक्शन लीग JUI ऐं MQM जो इतिहाद सखर ज़िले अंदरि पीपल्स पार्टीअ खे टफ टाइम ॾींदो। गॾिजाणी में एडवोकेट शफ़क़त शाह, मौलाना साले इंढण, मौलाना सऊद अफ़ज़ल हालेजवी, फ़कीर इनायत बुरड़ो, एडवोकेट सिराज अहमद ते बदल कमेटी पिणु जोड़ी वई आहे, जेका सखर ज़िले अंदरि ॿियनि पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ सियासी पार्टियुनि ऐं सघारियुनि शख़्सियतनि खे इतिहाद में शामिल लाइ राब्ता कंदा। हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त तइलीम खाते सिंध हैदराबाद तहलके सिटीअ जे
83 मुलाज़िमनि जूं जेली ॼाण आहे बंदि कयल पघारूं 9 महीना गुज़रण बावजूदि न खोलियूं आहिनि, जॾहिं त 19 मुलाज़िमनि जे कागज़नि जी तस्दीक थियण ऐं भर्ती कानून मूजिबि हुजण बावजूदि पघारुनि खां महरूम आहिनि। ख़बर मूजिबि तइलीम खाते सिंध तरफ़ां अकाउंटेंट जनरल सिंध खे 17 अगस्त 2017 ते नोटिफिकेशन जारी करे हैदराबाद तहलके सिटी सां तालुक़ रखंदड़ 60 नाइब कासिदनि, 22 चौकीदारनि ऐं 1 स्वीपर जी भर्ती शक जोगी ऐं जेली ॼाणाए IDs ऐं पघारूं बंदि करायूं हुयूं। पघारूं ऐं IDs बंदि थियण खां पोइ 83 मुलाज़िमनि तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतियाती मुज़ाहिरा ऐं अलामती बुख हड़तालूं कई वयूं, जंहिंखां पोइ तॾोके TAO सिटी हुसैन बख़्श काका 83 मुलाज़िमनि खां भर्ती बाबति समूरो कागज़ी रिकॉर्ड तलब कयो हो, जंहिं दौरान TEO नवंबर 2017 महीने में 19 मुलाज़िमनि आइनुद्दीन, एजाज़ अहमद, रियाज़ मोहम्मद, कफ़ील अहमद, सैयद ज़ोएब अली, सदाम हुसैन, मोहम्मद रफ़ीक, लाल बख्श, मोहम्मद अली निसार, ज़ुल्फ़कार अली, इसरार अहमद, मोहम्मद नदीम, मलक निसार अहमद, मुअज़्ज़म अली, शकील अहमद, मलक नाज़िम, मोहम्मद अकरम, मोहम्मद फ़खरुद्दीन, मोहम्मद यकूब ऐं ॿियनि जूं भर्तियूं असुल करार ॾींदे तइलीम खाते खे लिखियो हो त ॼाणायल मुलाज़िमनि जूं IDs खोलियूं वञनि ऐं पघारूं जारी कयूं वञनि, पर उन्हनि 19 मुलाज़िमनि जूं TEO तरफ़ां 5 महीना अॻु पघारूं खोलण जी सिफ़ारिश करण बावजूदि अञा ताईं पघारूं जारी न आहिनि थियूं ऐं नई IDs खोली वयूं आहिनि, जॾहिं त 19 मुलाज़िमनि समेत 83 मुलाज़िमनि जूं शक जोगियूं भर्तियूं हुअण वारी तलवार 9 महीननि खां लटकियल आहे, जंहिं बाबति तइलीम खातो अञा ताईं फ़ैसिलो नाहे करे सघियो। होॾां TEO हैदराबाद सिटी राब्तो करण ते ॿुधायो त 83 मुलाज़िमनि जूं पघारूं ऐं IDs बंदि करण वारे मामले ते तइलीम खाते तरफ़ां कमेटी जोड़ी वई आहे ऐं पंहिंजे भरपूर कोशिशि कंदुसि त जेके मुलाज़िम कानून मूजिबि भर्ती थियल आहिनि उन्हनि जूं पघारूं जारी थियनि ऐं IDs खोली वञनि, जंहिं लाइ आऊं मुलाज़िमनि खां ज्वाइनिंग समेत ॿियूं कागज़ी रिकॉर्ड वठंदुसि। अहम सुर्ख़ी आहे त कंडियारियो भरिसां खंबियल 2 वकीलनि खे पने आकल में छॾे विया। वकील सैयद जफ़र शाह ऐं आगा इमरान पठान खे नामालूम माण्हू पन्नू आकुल भरिसां क़ौमी शहरा ते छॾे विया। कराची खां ख़ैरपुर ईंदे 2 गाॾियुनि में सवार 14 हथियारबंद घेरे में आणे खंबे खणी विया। हिननि चयो त छॾण वक़्तु चयऊं त असां अव्हां खे ग़लतीअ में खयो आहे, माफ़ी था वठूं, असां कंहिंखे नाहे सुञातो। जजनि जी नोटिस वठण ऐं सॼे सिंध में वकीलनि जी सख़्त एहतिजाज सबबि असांखे आज़ादी नसीब थी आहे। अहम सुर्ख़ी आहे त टंड मोहम्मद खान वारा मां गलो कपे क़तल कयल नौजवान जो लाश मिलियो आहे। पुलिस लाश कढराए इस्पताल पहुचायो। गलो कपियल जिस्म ते तशद्दुद जा वाज़े निशान मौजूद हुआ। मक़तूल जी उमिरि 38 साल सुञाणप न थी सघी आहे। लाश मुर्दे खाने हवाले कयो वियो आहे। अहम सुर्ख़ी आहे त राहुकी में मुड़ुस सां झेड़े बैदि पाण साड़ींदड़ औरत फौत थी वई आहे। 7 ॿारनि जी माउ हबीबा ज़ौर पाण मथां घासले ठारे बाहि ॾिनी हुई। सिविल इस्पताल में 2 ॾींहनि खां दाख़िल औरत हबीबा ज़ौर दम ॾेई छॾियो। अहम सुर्ख़ी आहे त फैज़गंज में पीउ कारां इल्ज़ाम में धीअ क़तल करे छॾी। अली शेर शर 16 सालनि जी शमूअ खे घर में डोड़ाए कुआड़ियूं हणी क़तल करे छॾियो आहे। ॻोठाण जे इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मी छोकिरीअ खे खंयो, पर हिन रस्ते में ई दम ॾेई छॾियो। पुलिस सरकारी मुद्दईयत में केस दाख़िल करे जवाबदार खे कुआड़ीअ समेत गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार जवाबदार अली शेर जो चवणु आहे त गैरत में अची धीअ खे क़तल कयो आहे, उन ते को बि पछतावो न आहे। अहम सुर्ख़ी आहे त कुंभ थाणे ते सिविल जज जो छापो नाहक बांदी बणायल ॻोठाणो आज़ाद। पुलिस पुट खे बेगुनाह गिरफ़्तार करे थाणे में बंदि कयो हुयो, लाल ॾिनो। हिन चयो त सिविल जज थाणे ते छापो हणी जवाबदार यासीन सोलंगी खे वाज़ियाब करायो आहे। सांगड़ मां बसां वटि अहम ख़बर आहे त सांगड़ जे शहर पीरूमल में पाणीअ तां आबादगारनि में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि हिकु आबादगार क़तल थी वियो, जॾहिं त 9 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। PP सांगड़ तहलके जे सदर संदसि पुटु ऐं भाउ समेत 9 माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे।
पीर उमल थाणे जी हद रोहड़ो शाख जे आबादगारनि जो पाणीअ तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि इलियास राजड़ क़तल थी वियो, जॾहिं त 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतलाह ते पीर उमल समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पहुची इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। पुलिस मक़तूल जो लाश खणाए इस्पताल आंदो, जितां पोस्टमार्टम कराइण बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे सांगड़ ऐं किपरो जे इस्पतालनि में आंदो वियो। सांगड़ इस्पताल में मौजूदु मक़तूल जे पुटु मोहम्मद अली राजड़, इलियास राजड़ जे पुटु मोहम्मद अली राजड़ साफ़ियुनि खे ॿुधायो त रोड़ी शाख में 2 महीननि खां पाणी न आयो आहे। इरिगेशन अमलो पैसनि ते मुंड में पाणी विकिरो करे थो। राति शाख में पाणी वही आयो त मुंड जे आबादगार क़ुर्बान अली शाख खे गंढू हणी ज़मीन भराए रहियो हो, जंहिं ते असां खेसि मिनथूं कयूं त असांजा ॻोठाणा ऐं चौपायो माल उञ मरी पियो। को ढुक पाणीअ जो पुछड़ीअ में छॾियो, जंहिं तां अणबणत थी ऐं झेड़ो थी पियो। क़ुर्बान शाह बंदूक जा फायर करे बाबा खे क़तल करे छॾियो। लठियूं ऐं कुहाड़ियुनि जा पहा लॻण सबबि असांजा 3 ॼणा हयात अमीन ऐं मोहम्मद जुमन राजड़ ज़ख़्मी थी पिया। होॾां सैयद क़ुर्बान अली शाह, अहमद अली शाह, नेक मोहम्मद ख़ासकेली, फैज़ मोहम्मद कुंडाणी ऐं दलू ख़ासकेली समेत 6 ज़ख़्मियुनि खे सांगड़ इस्पताल आंदो वियो, जॾहिं त पीर उमल थाणे ते मक़तूल इलियास राजड़ जे पुटु मोहम्मद अली राजड़ जी फरियाद ते पीपीतल के सांगड़ जे सदर मुमताज़ अली शाह, संदसि पुटु मुरीद हुसैन शाह ऐं भाउ क़ुर्बान अली शाह समेत 9 माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते मुमताज़ अली शाह राब्तो ते ॿुधायो त आऊं झेड़े दौरान मौजूदु न हुअसि, मां हैदराबाद में हुअसि। मूंखे वाक़े जी ख़बर सुबुह महल पई आहे। SSP सांगड़ PP अॻवाननि खे निशानो बणाए रहियो आहे। राब्तो करण ते SSP मोहम्मद आरिफ असलम राव ॿुधायो त पुलिस पंहिंजे पूरी कोशिश करे पई त असुल जवाबदारनि खे कानून जे कटड़े में आणियूं। बाक़ी ज़िले अंदरि पाणीअ जे हवाले सां थींदड़ क़तल जे वाक़िअनि में उन जे खाते तरफ़ां इंसाफ़ जे तक़ाज़नि खे पूरो करणु घुर्जे। उमरकोट मां बि अहम ख़बर आहे त वलीदाद पल्लीअ में छोकिरीअ जे नंढी उमिरि में शादी कराइण जी कोशिश कई वई। पुलिस पहुची छोकिरीअ समेत 3 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। वलीदाद पल्लीअ जे ॻोठु हाशिम पल्लीअ में उमरकोट वोमेन पुलिस नंढी उमिरि जी छोकिरी जी शादी थियण जे इतला ते छापो हयो। वोमेन पुलिस 13 सालनि जी कुंवार अमीशा ख़ासकेलीअ खे हथ करे वरितो, जॾहिं त वोमेन पुलिस सां बदसलूकी करण ते कुंवार जे भाउ अमजद अली ख़ासकेली ऐं फ़ौजी इमरान ख़ासकेली खे गिरफ़्तार करे लाकअप कयो वियो, जॾहिं त ॻोठाणनि मौलवी ऐं घोट खे फ़रार कराए छॾियो। उन ॾिस में SHO वोमेन पुलिस उमरकोट ख़ुशबख़्त राब्तो करण ते ॿुधायो त गुझे इतला ते ॻोठ हाशिमपल्लीअ ते नंढी उमिरि जे छोकिरीअ जी शादीअ वारी तक़रीब में छापो हयो, जितां 13 सालनि जी कुंवार अमीशा ख़ासकेली खे हिरासत में वरितो आहे, जॾहिं त ॻोठाणा पुलिस सां बदसलूकी करे 13 सालनि जे घोट ऐं मौलवीअ खे फ़रार कराए छॾियो आहे। होॾां राब्तो करण ते कुंवार जी माउ ॿुधायो त अमीशा जी शादी न पर मङणी थी रही हुई। होॾां इलाइक़े जा 72 माण्हू मामले खे लय मिटी करण लाइ थाणे ते पहुची विया, जंहिं बैदि गिरफ़्तार थियल समूरनि माण्हुनि खे आज़ादु कयो वियो। सांगड़ मां असां वटि अहम ख़बर आहे त सांगड़ में पीअण जे पाणीअ जो बहिरान शिदत इख़्तियार करे वियो। 1 महीने खां पाणी न मिलण सबबि इलाइक़े वासी पाणीअ लाइ दर बदर भटकण ते मजबूर थी विया। इरिगेशन ऐं म्यूनिसिपल इंतिज़ामिया पाणीअ फराहम करण लाइ के बि जोगा क़दम न खयां। उन ॾिस में सोसाइटी अल मंसूरा, राजा टाउन, ज़ाहिद टाउन, मुस्लिम टाउन, ढकपाड़ो, शफ़ी कॉलोनी, वासिफ टाउन, रॉयल सिटी, मॉडल टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि जे रहवासियुनि, स्कूली ॿारनि ऐं नौजवाननि साण हथनि में पाणीअ जो ख़ाली बोतलूं, कूलर खणी रैली कढी म्यूनिसिपल इंतिज़ामिया ऐं इरिगेशन खाते ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई, जॾहिं त ढकपाड़े में जमात इस्लामी जे अॻवान तुफ़ैल अहमद राजपूत म्यूनिसिपल अमले तरफ़ां पाणीअ जो गैर क़ानूनी कनेक्शन लॻाइण लाइ म्यूनिसिपल चेयरमैन जो
अलामती मक़बरो ठाहे। उन मौक़े ते इसहाक कुरैशी, जावेद अंसारी, सारंग वसाण, ज़ाहिर शाह ऐं ॿियनि दाईंदे चयो त 1 महीने खां वठी पाणी न पियो मिले। मस्जिदुनि तोड़े घरनि में पाणीअ जी लप बि न पई बचे। म्यूनिसिपल अमलो पैसनि एवज़ शहर जे कुझु इलाइक़नि में पाणी फराहम करे रहियो आहे, जॾहिं त इरिगेशन खाते वारा सांगड़ शाख वारो पाणी आबाद घरनि खे विकिरो करे रहिया आहिनि, पर केर बि शहर में पाणी फराहम करण लाइ तयार न आहे। हिननि मुतालबो कयो त पाणी फराहम करे परेशानीअ खां बचायो वञे। अहम सुर्खी आहे त सेवण पुलिस 2 ॼणनि खे गोली हणी छॾी। वारसनि जो धरणो। ॻोठ अब्दुल करीम मल्ला में झेड़े बैदि पकड़ियल सोनू रूदनाणी ऐं साजिद खोसो ते धाड़े जो इल्ज़ाम हयो वियो आहे। 2 ॼणनि खे सेवण पुलिस हवाले कयो वियो। राति देर सां खेनि आफराई करे छॾियो। वारसन भान में एहतियाती रैली कढी मेन रोड ते धरणो हयो। पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं हिननि मुतालबो कयो त अदालती जांच कराई वञे। पुलिस मूजिबि 2 ॼणनि चोरी बासी पूरिल सामान कढण बैदि संदुनि साथियुनि फायरिंग कई। खेनि गोलियूं लॻियूं। अहम सुर्खी आहे त सिविल इस्पताल मां अगवा बैदि बाज़ियाब करायल अवहम ॿार फौत थी वियो। सिविल इस्पताल में दाख़िल खानोट वासी हसन रिंद जो मासूम ॿार फौत थी वियो। अगवा केस में लाड़काणे वासण सिकंदर बेगम जो जुडिशल रिमांड वरितो वियो। बाद में खेस जेल हवाले कयो वियो। बदीन मां बि असां वटि अहम ख़बर आहे त सिंध में गैर कानूनी रहंदड़ धारनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾियण ऐं खेनि सिंध जो शहरी बणाइण जी शुरूआति करण जी वफ़ाक़ी सूबाई सरकार जे फ़ैसिले, कालाबाग डैम जी मुख़ालिफ़त, पाणीअ जी हथरादू खोट, सिंध जा फसूल सुकाए माण्हुनि ऐं जानवरनि खे उञ मारण जहिड़नि मसइलनि ऐं सिंध जे हिसे जो पाणी हासिल करण लाइ अवामी तहरीक पारां 15 अप्रैल खां शुरू कयल सिंध बचायो सुजागी मार्च 5 ॾींहं अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान नूर अहमद कात्यार, अब्दुल कादिर रांठो, लाल जरवार, वसंत थरी, ज़रका हालेपोटो, अनवर रिंद, सिंधियाणी तहरीक जी सदर हुस्ना राहूजो जी अॻवानीअ में बदीन ज़िले जे शहरनि नंढे निदे, खोसकी, शादीलार्ज, पंगरियो, मलकाणी, सांगी, फरहो खां थींदे ॾेई शहर में पुॼाणी ते पहुतो। हर शहर में मार्च पहुचण ते सभई शहरनि मार्च ते गुलनि जी वर्खा करे आजियां कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त कालाबाग डैम जी सज़ा तौरु सिंध जो पाणी बंदि करे सिंध खे ऋण पट ऐं बयाबान ऐं सिंधियुनि खे कंगाल बणाए पियो वञे। हुक्मरान सम्झनि था त सिंधियुनि जा फसल सुकाए उञ मारे खेनि कालाबाग डैम समेत ॿियनि डैमनि लाइ राज़ी करण में कामयाब थी वेंदासीं। इहा संदुनि भुल आहे। खेनि कंहिं सियासी इंतिहा पसंदी ॾांहुं धिकण खां पासो कयो वञे। अॻवान कारकुननि खे मुखातिब थींदे चयो त तव्हां ऐं असां जिन खे वोट ॾेई चूंडे पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त करण ऐं तकनि जे तरक़ीअ लाइ असेंबलीअ में नुमाइंदा मोकिलिया, उहे धाड़ेल तव्हां जे तरक़ियाती फंडनि ते धाड़ा हणनि था। उन्हनि खे सम्झो ऐं पंहिंजे हक़नि लाइ उथी पाण खड़ा थियो। अहम सुर्खी आहे त बदीन में पुलिस जा 5 एहलकार मंशियात विकिरो करण में मुलवस हुअण ते बरतरफ़ कया विया आहिनि। अब्दुल लतीफ़ अली अकबर समेजो जेठोमल मोहम्मद जमाली नौकरीअ तां बरतरफ़। कमर ज़मान बि शामिल। SSP इंक्वायरीअ बैदि एहलकारनि ख़िलाफ़ क़दम खयो। अहम सुर्खी आहे त जोहीअ में पाणी स्कीम जे नाक़िस कम ख़िलाफ़ अदालत में वञण जो ऐलान। करोड़नि रुपयनि वारी वाटर सप्लाई स्कीम में बेफ़ाइदे बणियल पाइपनि में पाणी न अचणु, करोड़नि रुपयनि वारे वाटर सप्लाई नाकारा थियण, खोटियल खूह लटिजी विया। पब्लिक हेल्थ जे नाक़िस कम बाबति म्यूनिसिपल चेयरमैन पारां अहिड़ी रिपोर्ट जी तस्दीक़ कई आहे। स्कीम जे नाक़िस कम सबबि शहरनि खे पाणी नथा फराहम करे सघूं। अहम सुर्खी आहे त हैदराबाद में क़तल थियल नानी ऐं ख़ुदकुशी कंदड़ पीउ जी तदफ़ीन कई वई। एहसान लाशारी ऐं संदसि नियाणी शाहीन जो तॾो अनवर विलाज़ में विछायो वियो आहे। अहम सुर्खी आहे मीरापुर शहर में दरसगाह जामा अरबिया मदीनतुल उलूम में मौलवी 10 सालनि जे खुताबी मुंतज़िम सईद गौरीअ खे क़ुरान शरीफ़ जो सबक़ ॾियण दौरान टोकींदो रहियो। खुताबी पारां टोकण जो सबबु पुछण ते मौलवी खुताबी खे मार ॾियणु शुरू कई।
खुताबी पाण बचाइण लाइ मदरसे अंदरि भॼंदो रहियो, कंहिं ॿिए माण्हू शागिर्द खे न बचायो, सख़्त मार ते बेहोश थी किरी पियो। बाद में बुख़ार थियण जो बहानो ॼाणाए मौलवी खेसि रक्षा कराए घर छॾे आयो। मदरसे इंतिज़ामिया वाक़े खे दॿाइण लाइ मुतासिर खुताबीअ जे वालिद सईद ग़ौरीअ सां राजूणी करण लाइ कोशिश शुरू कयूं आहिनि। मौलवी फरार थी वियो आहे। तशदुद जो निशानो बणियल मुनज़्ज़म सईद ग़ौरी चयो त मां मदरसे में पढ़ंदो आहियां। मौलवी जलील मूंखे बिना सबबु रोज़ फराडी चई तज़लील कंदो आहे। पुछण ते मार ॾेई भरवारे क्लास में मौलाना वसीम वटि वियसि, जेको उन वक़्तु मोबाइल फ़ोन ते रांदि खेॾे रहियो हो। उनखे मूं मिनथूं कयूं पर हिन कुझु न कयो। लकुण लॻण सबबु मां बेहोश थी वियसि। शागिर्द जे चाचे ग़ुलाम हुसैन ग़ौरी ऐं फ़हीम अहमद ग़ौरी चयो त उन मदरसे अंदरि सालनि खां मासूम शागिर्दनि ते तशदुद थींदो आहे। चीफ जस्टिस खां मुतालबो आहे त मौलवी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मदरसे जे अॻुवान अनवार अहमद कंबो चयो त शागिर्द मथां थियल तशदुद वारे वाक़े जो फ़ैसिलो शहर अंदरि हिकु मुअज़्ज़िज़ शख़्सियत वटि रखियलु आहे। सुर्खी आहे त आरिजा में प्राइमरी हेड मास्टर ते शागिर्द सां ॾाढाईअ जी कोशिश जो इल्ज़ाम। हिकु दुकानदार यूनिवर्सिटी थाणे ते प्राइमरी स्कूल जे हेड मास्टर ख़िलाफ़ NC दाख़िल कराई आहे। हुनमें ॼाणायो वियो आहे त 4 ॾींहं अॻु हेड मास्टर मुंहिंजे 12 सालनि जे पुट सां ज़्यादतीअ जी कोशिश कई। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त हुक्मराननि 70 सालनि खां साम्राजी निज़ाम खे वधाइण लाइ साम्राजी शर्तनि ते कर्ज़ वरिता आहिनि, जंहिं करे मुल्क जो 22 करोड़ अवाम खरबें डॉलरनि जो कर्ज़ी आहे। हिते मोहताज ऐं पठू मुआशी निज़ाम क़ाइमु आहे। हू काल्ह हैदराबाद में वापारियुनि ऐं शहरियुनि जे वफ़द सां ॻाल्हाईंदे हिन वधीक चयो त हुक्मराननि सनती शोबे में बुनियादी ऐं वॾी सनत खे अहमियत नाहे ॾिनी। उन करे मुल्क पंहिंजे पेरनि ते न बीह सघियो आहे। मशीनरी ऐं टेक्निकल महारत लाइ साम्राज ते दारोमदार आहे। सरमाएदारी वधीक मज़बूत थी चुकी आहे। ज़रई निज़ाम में इनकलाबी इस्लाहूं करण खां सवाइ मुल्क खे तरक़ी ऐं ख़ुशहाली नथी ॾियारे सघिजे। न जमहूरी तक़ाज़ाऊं पूरी थी सघनि थियूं, न अण बराबरीअ जो को ख़ात्मो मुमकिन आहे। पाकिस्तान जे 45% ज़मीन ते 10% ज़मींदार ऐं जागीरदार क़ाबिज़ आहिनि। हुक्मराननि जी ज़राअत दुश्मन पॉलिसियुनि जे करे हारी ऐं आबादकार बदहाल थी रहिया आहिनि। हैदराबाद मां सुर्खी आहे त हैदराबाद में मुख़्तलिफ़ धुरियुनि जो मुतालबनि जी मंझता लाइ एहतियाती मुज़ाहिरो। नवाबशाह जे रहवासियुनि 11हें ॾींहुं बि नौकरियुनि लाइ अलम थी बुख हड़ताल कई। जोई वासी ऐं मीरपुर ख़ास जे रहवासियुनि जो नौकरियुनि जी बहालीअ लाइ एहतियाती मुज़ाहिरो। सुर्खी आहे त बठोरो इस्पताल में इंतिज़ामिया ऐं डॉक्टरनि में छेकताण बरक़रार आहे। मसइला वधी विया। गॾिजाणीअ में MS तरफ़ां सिर्फ़ इंतिज़ामिया जे अढंगे रवैये जे शिकायत ते ॿिन्ही धुरियुनि में छिकताण पैदा थी वई। मसइलनि जो कारण मौफ़ इंचार्ज आहे। सुर्खी आहे त दादू में मज़दूरनि जा कार्ड ठहिराइण ऐं वोट दाख़िल कराइण लाइ कैंप क़ाइमु कई वई आहे। समाजी तंज़ीम पारां लॻायल कैंप ते इलेक्शन अमलदारनि ऐं सियासी अॻुवान जी शिरकत। वोटनि जी दाख़िला मुहिम जे सिलसिले में ज़िले अंदरि 96 डिस्प्ले सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। अमलदार ख़ैरपुर मां बसां वटि ख़बर आहे त बेकन हाई स्कूल कोलाब जेल इंतिज़ामिया ऐं उस्तादनि में तकरार वधी वियो। 2 मास्तरियाणियुनि समेत 14 उस्ताद रिलीव कया विया। 7 उस्तादनि ते FIR दाख़िल कराई वई आहे। गस्टा जो एहतियाज शुरू। ख़बर मूजिबि बेकन स्कूल इंतिज़ामिया कोलाब जेल हाई स्कूल जे 2 मास्तरियाणियुनि समेत 14 उस्तादनि खे रिलीव करे छॾियो आहे, जिन में दरख़्वाशां जखड़, ज़ाहिरा अबड़ो, तैयबुद्दीन कांदड़ो, हबीबुल्लाह मेमण, हबीबुर्रहमान अबड़ो, नसरुल्लाह चांडियो, ज़ाकिर अबड़ो, अताउल्ला शर, अता मोहम्मद अबड़ो ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त 7 मास्तरनि ख़िलाफ़
टंडो मस्ती थाणे ते बेकन समाजी तंज़ीम जे प्रोजेक्ट डायरेक्टर तैमूर पठाण हाई स्कूल में भंजडाह करण ऐं एहतजाज करण जो केस दाख़िल करायो आहे, जिन में तैयबुद्दीन कांदड़ो, हबीबुल्लाह मेमन, हबीबुर रहमान अबड़ो, नसरुल्लाह चांडियो, ज़ाकिर अबड़ो, अताउल्लाह शर, अता मोहम्मद अबड़ो शामिल आहिनि। जॾहिं त मास्तरनि जी गिरफ़्तारी खां अॻुवारी उबूरी ज़मानत मंज़ूर कराए वरिती आहे। गस्टा डीओ सेकेंडरी खैरपुर ऑफिस ॿाहिरां सख़्तु एहतियाती मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी मक़सूद महिसर, नबी बख़्श, मक़ूल, यासीन चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिननि चयो त बेकन हिकु तंज़ीम आहे या खैरपुर जे हिकु वॾे सियासतदान जे पुट जी आहे। उन कोलाब जेल हाई स्कूल में करोड़नि रुपयनि जी बजेट ॾियारे 40 सैकड़ो बजेट पाण खई आहे ऐं बेगुनाह SHO टंडो मस्ती अमीर पठान 7 उस्तादनि ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हिननि चयो त बेकन इंतिज़ामिया, पुलिस ऐं एजुकेशन खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ 19 अप्रैल ते सेशन कोर्ट खैरपुर भरिसां प्रेस क्लब साम्हूं एहतियाती मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कंदासीं। जेसिताईं FIR वापसि न वरिती वेंदी ऐं मास्तर वापसि न घुराया वेंदा तेसिताईं असांजी तहरीक जारी रहंदी। जॾहिं त खैरपुर ज़िले जे समूरनि हाई स्कूलनि ऐं मिडल स्कूलनि में मास्तरनि मथां केस दाख़िल करण ऐं उन्हनि खे रिलीव करण ख़िलाफ़ कारियूं पटियूं ॿधी स्कूलनि जी इमारतुनि ते कारा झंडा चाढ़े एहतियाज कयो वियो। सखर मां असां वटि अहम ख़बर आहे त सखर में दुकान मां चोरीअ ख़िलाफ़ दुकानदारनि प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो। शिकारपुर फाटक वारे इलाइक़े में नामालूम चोर दुकान मां चोरी करे विया। अहिड़े वाक़े बैदि दुकानदारनि ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो, अब्दुल गफ़ार, ग़ुलाम अकबर, अज़हर शाह ऐं ॿियनि एहतियात कंदे ॿुधायो त अणॼातल चोर शिकारपुर फाटक भरिसां क़ाइम ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो जे जनरल स्टोर समेत 3 लख रुपयनि जो सामान खणी विया। रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूदि पुलिस चोरनि खे पकड़े गिरफ़्तार नाहे कयो। हिननि मुतालबो कयो त चोरीअ में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी कयल रक़म ऐं सामान वापसि करायो वञे। लाड़काणे जे वापारियुनि ऐं शहरियुनि व्याज जे कारोबार ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ग़ुलाम नबी, बरकत शेख ऐं ॿियनि चयो त लाड़काणे ज़िले में व्याज जो कारोबार सरेआम हली रहियो आहे, पर पुलिस तोड़े लाॻापियल खातनि जा अमलदार उन ते ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। हिननि चयो त सिंध जे ॿियनि ज़िलनि जे SSPs तरफ़ां व्याज खोरनि जूं तस्वीरूं आम हंधनि ते लॻाए कार्रवायूं कयूं पियूं वञनि, पर हिते व्याज खोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। एहतिजाज कंदड़नि सिंध हुकूमत, IG सिंध समेत ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील कई त व्याज खोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदुनि जूं तस्वीरूं शहर जे मुख्य चौकनि ते लॻारायूं वञनि। मिठियाणी मां असां वटि अहम ख़बर आहे त मिठियाणी में अण ऐलानियल लोड शेडिंग वाधू बिलनि ख़िलाफ़ शहरियुनि ऐं दुकानदार एसोसिएशन जे सॾ ते शहरियुनि पंहिंजा दुकान बंदि करे मिठियाणी जे सिंधड़ी चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो आहे। चेयरमैन टाउन कमेटी मिठियाणी बि शहर में लॻल धरणे में पहुतो ऐं धरणी खे ख़िताब कंदे अॻुवाणनि राव तुफ़ैल अहमद राजपूत, इमदाद मलक, मंसूर चोगताई, इम्तियाज़ चांडियो ऐं ॿियनि चयो त सेप्को वारनि जीअण जंजाल कयो आहे। बिजली न हुजण सबबि कारोबार तबाह थी वियो आहे। चेयरमैन टाउन कमेटी इंजीनियर मोहम्मद बख़्श चांडियो चयो त सेप्को जूं नाजाइज़ियूं नाक़ाबिल बर्दाश्त आहिनि। धरणो हणी वेठल शहरियुनि सां ॻाल्हाइण लाइ सेप्को अमलदारनि जो वफ़द पहुतो, जिते ॻाल्हियुनि बैदि लाइन सुपरिटेंडेंट खे हटाइण जे ऐलान बैदि शहरियुनि धरणो ख़तमु कयो। नसीराबाद में बिजली जो बहिरान वधी वियो आहे। बिजली जे बहिरान करे शहरी पीअण जे पाणीअ खां बि महरूम आहिनि। पाणी ऐं बिजली जे बहिरान ख़िलाफ़ काल्ह चौथे ॾींहुं बि क़ौमी अवामी तहरीक पारां बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग ऐं पाणी खोट ख़िलाफ़ एहतियाती जुलूस कढे नसीराबाद प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट इनायत तुनियो, ज़मीर हुसैन मुग़ैरी ऐं ॿियनि चयो त बिजली जी हथरादू लोड शेडिंग शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि चयो त बिजली जी हथरादू बहिरान करे कारोबार ठप थी वियो आहे। हिननि मुतालबो कयो त शहर दुश्मन SDO सेप्को खे हटाए शहर में
बिजली ऐं पाणीअ जो बहिरान ख़तमु कयो वञे। कंडियारो मां भरिसां वटि अहम ख़बर आहे त कंडियारो भरिसां ॻोठ फतेह मोहम्मद मरीअ जे रहवासियुनि मोहब्बत देरो पुलिस जे ज़्यादतियुनि ऐं तहलके अस्पताल कंडियारो जी इंतिज़ामिया पारां ज़ख़्मियुनि जो सही इलाज न करण ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे धरणो हुयो। और मौक़े ते यासीन मरी, मक़सूद मरी, चाकिर मरी, राजा मरी ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु ॻोठ जे बासर असांजे 5 हमराहनि खे गोलियूं हणी ऐं लठियूं हणी सख़्तु ज़ख़्मी कयो हो। 4 ज़ख़्मी कंडियारो अस्पताल में दाख़िल आहिनि। 1 ज़ख़्मी नवाबशाह अस्पताल में दाख़िल आहे। मोहब्बत देरो पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण बदिरां असांखे धमकियूं ॾेई रही आहे। अस्पताल वारा ज़ख़्मियुनि जो सर्टिफिकेट बि ॾियण लाइ तयारु न आहिनि। SHO मोहब्बत देरो साणनि ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहे। हिननि मुतालबो कयो आहे त मोहब्बत देरो पुलिस ऐं अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ क़दम खयो वञे। अहम ख़बर आहे त ॻोठ मोहम्मद उर्स समंग जे औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि पंहिंजी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी मोहम्मद सैफुल समंग, राहब अली समंग, गुलसन समंग, सदोरा ख़ातून समंग ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिननि चयो त फुलपोटा असांजे अबनि ॾाॾनि जी ज़मीन ते कब्ज़ो करे असां मथां लठियूं वसाए केतिरनि ई मर्दनि ऐं औरतुनि खे ज़ख़्मी कयो आहे, जेके सिविल अस्पताल ख़ैरपुर में दाख़िल आहिनि। हिननि चयो त B सेक्शन पुलिस कब्ज़ाखोरनि सां ॿिट बणियल आहे। हिननि मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। जैकबाबाद में जमीयत उलमा इस्लाम जैकबाबाद जे कारकुननि CIA पुलिस ख़िलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मौलाना अब्दुल जब्बार रिंद, हमादुल्ला अंसारी, मौलाना अब्दुल हलीम अबड़ो, हाजी इमाम बख्श जतोई, चाकर जखराणी, ताज मोहम्मद अमरोठी, मोहम्मद इब्राहिम बुरड़ो, मोहम्मद मूसा महर ऐं ॿियनि चयो त CIA पुलिस इंचार्ज मंज़ूर अहमद डोमकी, वॾो मुंशी मोहम्मद उमर बंगलाणी, ASI यार मोहम्मद लाशारी ऐं ॿिया अमलदार ग़रीब ऐं शरीफ़ शहरियुनि खे मुख़्तलिफ़ बहाननि सां तंग करण सां गॾोगॾु माण्हुनि खां फुरलुट कंदा रहंदा आहिनि। हिननि SSP जैकबाबाद खां मुतालबो कयो त अवाम आज़ार CIA इंचार्ज मंज़ूर डोमकी ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जूं अहम ख़बरूं ऐं सुर्खियूं अवां जे समातुनि जे नज़र कयमि। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्यूनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्यूनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्यूनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन